जिला रिपोर्टर मोहम्मद सफ़र एम सेवानी, SSP जाम शोरो मोहम्मद जफ़र सिद्दीक भान सईदाबाद शहर जोश तो दौरो कियो। DSP 7 अहमद बख्श राहू जो जी अगवानी में जारी कॉम्बैक ऑपरेशन जो जायज़ो वरतो। SSP जाम शोरो मोहम्मद जफ़र सिद्दीक बाईपास रोड मैंदुआ चौक रेशम गली शाही बाज़ार जो दौरो करे शहरनि सां मुलाक़ात कई। SSP जाम शोरो मोहम्मद जफ़र सिद्दीक भान सईदाबाद शाही बाज़ार में क़दीम मंदिर जो दौरो कयो ऐं हिंदू बिरादरी सां मुलाक़ात करे सिक्योरिटी मामलनि ते ख़ालनि जी ॾे वठि कई। पुलिस कॉम्बैक ऑपरेशन दौरान होटलनि दुकाननि खे चेकिंग कंदे सर्च डिवाइस ज़रिए चेकिंग कई। भान सईदाबाद समेत ज़िले जाम शोरो ऐं अमन अमान जी सूरत हाल अॻु खां बहितर आहे। मंशियात फ़रोशन चोरी ऐं डकैती खिलाफ़ वॾी क्रैकडाउन। ज़िले में 100 खां वधीक केस दाख़िल, ॾोहरनि खे गिरफ़्तार कियो वियो आहे। भान सईदाबाद शहर में दुकानदार CCTV कैमरा लॻाईंदा, ॾोहनि ते ज़ाब्तो आणण में मदद मिलंदी। SSP जाम शोरो मोहम्मद जफ़र सिद्दीक जे दौरे दौरान शहरनि ऐं दुकानदारनि अजरक जो तोहफ़ो पेश करे संदसि इस्तक़बाल कियो। SHO सैयद आबिद सज्जाद जमाली, SHO 7 अब्दुल अज़ीज़ खोसो, 15 इंचार्ज मंजूर दल ऐं ॿिया पुलिस ऑफिसर पिणु मौजूदु हुया।